असां सभिनी खे ख़बर आहे कि सांवरी सूरत वारो केरु आहे। सभिनी खे ख़बर आहे न, सांवरी सूरत वारो सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे, उहा कृष्ण भॻवान। गुरु अर्जन देव महाराज जी इन पौड़ी शब्द जे अंदरि भगत कबीर साहिब जी के सावल सुंदर रामैया मेरा मन लागा तो है कि ए मुंहिंजा वैसे असीं सोणो उनखे सम्झंदा आहियूं जेको रंग जो अछो हुजे, पर कृष्ण भगवान रंग जो सावरो। पर भगत कबीर साहिब हैरान करे छॾियो आहे। कृष्ण भगवान जे सावरे रंग जी तारीफ़ कई आहे कि सावल सुंदर रामैया मेरा मन लागा तो मुंहिंजो मन तोसां लॻी वियो आहे कि एक जोत एका मिली किंबा होए म होए जित घट नाम न उपजे फूट मरे जन सोए। ए मुंहिंजा दाता उहो हिरदो कंहिं कम जो न आहे जंहिं हिरदे में नाम न आहे। उहो हिरदो कंहिं कम जो ई न आहे जंहिं हिरदे में नाम जो बूटो पैदा ई न थियो। पर फरमान करंदा भगत कबीर साहिब तो परमात्मा जेको भी तुझी सिफत करे दो, जेको भी तुझी तारीफ करे दो, कोई पंहिंजे अल्फाजन में बयान करे तो, कोई पंहिंजे अल्फाजन में बयान करे तो। हे परमात्मा तुझी तारीफ अहिड़ी आहे जेकॾहिं हिकड़ा लफ्ज़ ही महदूद करे छॾनि परमात्मा जे लाइ छॾजनि ऐं वार वार उहे ई लफ़्ज़ दोहराइजनि त इहा सिफ़त न आहे। परमात्मा जी सिफ़त हर मुख ते नए नए अंदाज़ सां निकिरंदी आहे। जीअं पाण खे ख़बर आहे नारायण भॻवान जंहिं नांग जी सेजा ते लेटिया पिया आहिनि उनखे हज़ारे मुंहं आहिनि, हज़ार मुख आहिनि नांग खे। ऐं हिकु चकर जेको लफ़्ज़ हिकिड़ो चकर परमात्मा जो नालो हिकिड़े मुख मां खणनि था त वापसी उहो नालो अञा ताईं न आहे दोहरायो, जंहिंखे हज़ार मुख आहिनि। हज़ार मुख मां हज़ार नाला हिकिड़े सेकंड जे अंदरि त केतिरो दुनिया खे टाइम थी वियो आहे परमात्मा खे ही काइनात ठाहींदे, केतिरो समो थी वियो आहे जेको हिकु चकर नालो खयो आहे उहो ॿेर न आहे खयो। पाण पौड़ी पढ़ंदा आहियूं न कि अंत न सिफ़ती करण न अंत। परमात्मा जी सिफ़त जो कोई भी अंत न आहे। सभई चओ सतनाम, सभई चओ सतनाम। भगत कबीर साहिब जंहिं सावली सूरत जी तारीफ़ करनि था, जंहिं सावरे चेहरे जी तारीफ़ करनि था न, असां त ईअं पढ़ियो आहे कि कृष्ण भगवान जंहिंमें नंढड़ा हुया, जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं घरां न निकिरंदा हुया त पाड़े वारियूं गोपियूं पाड़े वारा सभु उनजे दर्शन जे लाइ जेको आहे न बेताला थी वेंदा हुया कि इहे निकिरनि त असीं जो दीदार कयूं। ऐं जेकॾहिं कंहिंजे अॻियां कृष्ण भॻवान ईअं गुज़री बि वेंदा हुया त अहिड़ो चेहरे में नूर हूंदो हुयो जो औरतूं जंहिं कम में वेठियूं हूंदियूं न उन कम में मौजूद न रहंदियूं हुयूं, प्रेज़ेंट में न हूंदियूं हुयूं। कि जेकॾहिं सब्ज़ी वढनि थियूं ऐं कृष्ण भॻवान पंहिंजो सावली सूरत खणी अॻियां बीह रहे
तो वो सब्जी जे जगह ते पंहिंजियूं आंगुरियूं कटे छॾींदियूं हुयूं। एतिरी रूहानियत हूंदी, एतिरो नूर हुयो चेहरे में। लिखनि था हिकिड़े ॾींहुं पाड़े वारियूं मायूं दांह खणी आयूं कृष्ण भॻवान जे लाइ। जंहिं मुंहिंजी माता खे दांह मिली त दाहूं रोज़ ॿुधी 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 आख़िर तंग थी वई। पाण सभिनि खे ख़बर आहे कि उन समय में रसो खणी करे माता वॾी उखरीअ सां ॿधे पई कृष्ण भॻवान खे। पर जीअं रसो ॿधी आई त जिते ॻंढ ॾिबी आहे न 2 आंगुरनि ताईं, त रसो उते खुटी पियो पए। वरी ॿियो रसो मिलाई हुन सां गॾु। जीअं ॿियो रसो मिलाए करे कृष्ण भॻवान खे ॿधाई त वरी अची करे 2 आंगुरनि ते खुटी पियो। भई टियों रसो मिलाईंसि, चई रसो मां वॾो कंदमि पर अॼु हिन खे ॿधंदमि। जीअं टियों रसो बि मिलाए करे ॿधाई त उहो बि अची करे 2 आंगुरनि ते ई बीह रहियो। त माता रोई करे चवणु लॻसि, एॾो महिनत करे मां तोखे ॿधां थी, पोइ इते बि नथो ॿधिजे, हाणे त ॿधिजे भला, एॾियूं रसियूं मिलायूं आहिनि। त जीअं रोई करे ईअं चई त रसो पाण ई वॾो थी वियो, हुन ॻंढ अची वई। त चवणु लॻसि, हेॾा रसा मां मिलाया, उन्हनि रसनि सां तूं न पियो ॿधिजे, हाणे सिर्फ़ु मां रोई करे हिकिड़ी तोखे वेनती कई आहे त रसो पाण ई वॾो थी वियो। त जेको ज्ञान कृष्ण भॻवान ॾिनो आहे न उते, उहो ज्ञान असां सभिनि जे कम जो आहे। चवणु लॻसि, माता तूं मूंखे एॾो वॾो रसो खणी करे ॿधणु शुरू कयो, पर आख़िर खुटे किथे 2 आंगुरनि ते। पर पोइ बि तो पंहिंजो हथ न छॾियो, ॿियो रसो खणी करे उन सां मिलाए करे मूंखे ॿधई। पोइ बि रसो किथे खुटो? 2 आंगुरनि ते। ओ मुंहिंजी मां, मुंहिंजे ऐं इंसान जे विच में सिर्फ़ु इहो 2 आंगुरनि जो ई फ़र्क़ु आहे, बसि ॿियो कुझु बि न। उहे 2 आंगुरियूं आहिनि अहंकार। के मुंहिंजी मां मूंखे जेको ॿधणु चाहे थो, जेकॾहिं पंहिंजे प्यार में ॿधणु मूंखे चाहे थो त मूंसां प्रेम रखे। मुंहिंजे ऐं इंसान जे विच में सिर्फ़ु 2 आंगुरनि जो ई फ़र्क़ु आहे। पोइ जेसि ताईं मूंखे रोई करे पंहिंजो न बणाईंदो न, तेसि ताईं मां बि हथ अचण वारो कान थी मांसि। पोइ बि भली पंहिंजी महिनत जा केतिरा ई रसा वॾा खणीजे, पोइ पंहिंजी महिनत सां केतिरी वॾियूं रसियूं जमा करे अहंकार रूपी रसी करे अञा रसो वधाईंदो वञे, अञा अहंकार पूरो न थिए, अञा रसो वधाईंदो वञे। कृष्ण भॻवान चवनि था, जेसि ताईं 2 आंगुरनि जो फ़र्क़ु आहे न, तेसि ताईं मां त उनजे हवाले थींदमि ई न। पोइ जेसि ताईं पंहिंजो मन करे, पंहिंजो अहंकार छॾे करे पंहिंजो पाण खे मूंखे अर्पण न कंदो न, जेसि ताईं मां त उनजो थियणो ई न आहे। न त माता त 3 रसा मिलाए करे रसा वॾा करे छॾिया, पर ॻाल्हि किथे खुटे बि 2 आंगुरनि ते। ऐं जीअं मां रोई करे वेनती कई कि माण्हुनि जूं दाहूं ॿुधी थकिजी पई आहियां, पोइ हाणे त भला ॿधज। त जीअं रोई करे वेनती कईंसि त रसो पाण ई ॿधिजी वियो। भागवत साहिब जे अंदरि जेकियूं बि कथाऊं ईंदियूं आहिनि, या असीं जनम साखी में जेकी बि कथाऊं पढ़ूं था, जंहिंजे लाइ गुरु गोबिंद सिंह महाराज ने लिखियो आहे कि आप अपनी बुध है जेती, बरनत भिन्न 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 तो तेती। कि परमात्मा जेके जेतिरी सम्झ ॾिनी आहे न, उन ओतिरो ई बयानु कयो आहे परमात्मा जे लाइ। साखी हिकिड़ी आहे, पर हिकिड़ी साखी अलाए केतिरा मक़सद असांखे ॾेई हली वेंदी आहे।
पोइ जेकॾहिं मां चवां कि इन जो मक़सदु उहो ई आहे जेको मां सम्झो त शायदि मां ग़लति थी सघां थो।